अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ठीकु आहियो? असां हींअर बज़ FM 99.4 जाम शुरू उते मौजूदु आहियूं ऐं हींअर किचन में मौजूदु आहियां। असां हींअर चांहि ठाही आहे मुदसिर चांडी इफ़्तारी खां पोइ हाणे चांहि पीए थो ऐं स्टूडियो में शो हले पियो सिंध होम्योपैथिक क्लिनिक जो। डॉक्टर साहब मौजूदु आहे ऐं केरु डॉक्टर आहे? डॉक्टर मोहम्मद अली ख़ान ऐं RJ अमीर बख़्श शो कनि पिया। त तव्हांखे आउं ॿुधायां थो त उहो शो कीअं पियो हले ऐं शो कीअं पिया कनि। तव्हांखे वठी हलां थो स्टूडियो में ऐं हीअ उमिरि ॾिसो तव्हां, हीअ जेको आहे लॻो पियो आहे मोबाइल ते। हीअ 24 कलाक मोबाइल ते ॻाल्हाए थो, नाइट ब्यूटी हूंदी आहे ऐं हींअर इहो ब्रेड सां जेको आहे चांहि पीए थो। हाणे मूंखे वठी हलां थो किथे स्टूडियो में वठी हलां थो त शो केरु पिया कनि। त असां हाणे वञूं था स्टूडियो में, ॾिसूं था हाणे शो थियनि पिया। स्टूडियो में वञूं था। ज़िंदगीअ जे इलाही अहम ज़रूरी आहे त इन्हीअ तव्हां पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी सिहत खां हमेशह असां चवंदासीं जेका ख़ुशी जा ॾींहं आहिनि, हीअ जेका मौसम आहे, हीअ जेका सिहत आहे त हर ॾींहुं ईद वारो ॾींहुं बि हिकिड़ो आम ॾींहुं आहे। राइट जनाब, तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं जारी आहिनि। डॉक्टर साहब सां असां ॻाल्हाइनि ऐं हिन वक़्तु असां हलंदासीं कमर्शियल ब्रेक जी तरफ़। कमर्शियल ब्रेक खां पोइ